वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। आर्मी चीफ समेत तस्करी क़यादत ऐं वफ़ाक़ी वज़ीर इजलास में शिरकत कंदा। मुल्की सलामती जे मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि अॼु घुराए वरितो। क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सुदूस समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी इमरान ख़ान जे ट्वीट ते तनक़ीद। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त लसबेला हेलीकॉप्टर जे शहीदनि ख़िलाफ़ मुहिम ऐं साइफ़र जो कूड़ ठाहियो। क़ौमी सलामती कमेटी ज़रिए साइफ़र खे सच बयान जी किरियल ऐं गंदी रांदि अव्हां खेॾी हुई। आइन टोड़ींदड़, फॉरेन एजेंट, घड़ी चोर ऐं नाहिल रुॻो अव्हां आहियो। पहिरियां ई इमरान ख़ान खां डिॼंदा हुआ, हाणे अवाम खां बि डिॼी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बिल्कुलु वाज़े आहे। ख़मीस ॾींहुं पार्लियामेंट जी अक़लियत फ़ैसिलो कयो। अक़लियत हिकु गैर आइनी ठाराव पास कयो। सॼो मुल्क जल्द चूंडुनि तरफ़ वेंदो। मुल्क में आइन जी हुक्मरानी बरक़रार रहंदी। फ़ैसिलो अवाम खे करणो आहे ऐं उहो हक़ अवाम खां केर बि खसे नथो सघे। मुल्क में अॼु महांगाई जी शरह 45% ते पहुची वई आहे। PTI अॻवान असद उमर। पंजाब में तहरीक इंसाफ़ अॻवाननि ते केसनि जी जांच बाबति GIT तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान ऐं ॿियनि अॻवाननि खे टियों भेरो तलब करे वरितो। इमरान ख़ान ऐं ॿियनि अॻवाननि खे 12 वॻे GIT आॾो पेश थियण जी हिदायत। हिन वक़्त ताईं रुॻो असद उमर GIT खे बयान रिकॉर्ड करायो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जी मुज़म्मत। सिंध हुकूमत खे जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत हिकु इल्म दोस्त शख़्सियत हो। संदसि क़त्ल जो ॿुधी तमामु घणो ॾुख पहुतो आहे। भोजपुर वेझो कुझु ॾींहं अॻु अग़वा थियल लाड़काने वासी मुख़ी सईद अहमद ऐं फरमान मीराणी जी धारियल जी क़ैद में हुअण बाबति वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त मुख़ियुनि जा ज़ंजीरुनि सां त पेर ॿधल आहिनि ऐं धाड़ियल मथनि तशदुद करे रहिया आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 सीरीज़ जी पहिरीं मैच 14 अप्रैल ते खेॾी वेंदी। तयारियुनि बाबति क़ौमी रांदीगरनि जी कैंप अॼु क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में शुरू थींदी। 10 अप्रैल ते रांदीगर इंट्रा स्क्वाड मैच खेॾंदा।